वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं आर्मी चीफ फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जी अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप सां मुलाक़ात। व्हाइट हाउस में 1 कलाक 20 मिनटनि ताईं जारी रहंदड़ मुलाक़ात में अमरीकी नायब सदर जेडी वेंस ऐं अमरीकी परॾेही वज़ीर मार्को रूबियो पिणु मौजूदु हुआ। मुलाक़ात में ॿेतरफ़नि आलमी ऐं इलाक़ाई मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। मुलाक़ात खां अॻु अमरीकी सदर पारां वज़ीर आज़म ऐं फील्ड मार्शल जी वाखाण। संदसि चवणु हो त वज़ीर आज़म पाकिस्तान ऐं फील्ड मार्शल ॿई अज़ीम अॻुवान आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ अॼु शाम गॾियल क़ौमुनि जी जनरल असेंबली खे ख़िताब कंदो। वाशिंगटन में अमरीकी सदर सां मुलाक़ात खां पोइ वज़ीर आज़म शहबाज शरीफ न्यूयॉर्क पहुची वियो। जनरल असेंबली के ख़िताब में वज़ीर आज़म कश्मीर ऐं फ़लस्तीन जे मसइलनि, पाकिस्तान भारत ऐं तकरार ऐं विच ओभर में अमन सां लाॻापियल मसइलनि समेत अहम मामलनि खे उजागर कंदो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त हू इसराइल खे ओलहंदे किनारे खे ज़म करण जी इजाज़त न ॾींदो। घणो थी वियो उन मसइले ते इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू सां बि ॻाल्हायो आहे। ग़ज़ा मुआहिदे जे वेझो पहुची चुका आहिनि। यरगमालिन खे आज़ादु जल्द मुमकिन आहे। तुर्क सदर रजब तैयब एर्दोगान सां बि शानदार मुलाक़ात थी। तुर्क सदर सां फ़ौजी सामान जी ख़रीदारी ते सुठी ॻाल्हि ॿोल थी। संदसि ख़्यालु आहे त तुर्किया रूसी तेल जी ख़रीदारी बंदि करे छॾींदो। अमरीकी सदर टिकटॉक बाबति एग्ज़ीक्यूटिव ऑर्डर ते सही करे छॾी। पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ पंजाब जे बोर्ड मुतासिरनि खे BISP ज़रिए रक़म ॾियण वारो PP जो मुतालबो रद्द करे छॾियो। PP ते बोर्ड दौरान सियासत करण जो बि इल्ज़ाम। संदसि चवणु आहे त अफ़सोस आहे त PP पंजाब में बोर्ड ते सियासत कई। सिंध जो कहिड़ो हाल आहे हूअ उन ते नथी ॻाल्हाइणु चाहे। पंहिंजा मशवरा पाण वटि रखो। हू पंजाब खे संभाले वठंदा। जिन जो लखे रुपयनि जो नुक़सानु थियो उन्हनि जो बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे 10 हज़ारनि मां छा थींदो। हूअ बोर्ड मुतासिरनि खे 10 लख बि ॾींदी। चयो पियो वञे त दुनिया ॾाढो हथु छो नथा टंगियो। सूबनि वक़्तु अरबे खरबे रुपया आहिनि ऐं हू अवाम जो पैसो अवाम ते लॻाइण थी चाहे। आसिफ अली ज़रदारी बुज़ुर्ग ऐं बिलावल नंढो भाउ आहे। पंहिंजनि तर्जुमाननि खे सम्झाए। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त बोर्ड मुतासिरनि खे फौरी रिलीफ पहुचाइण जो वाहिद हल बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम आहे। गॾियल क़ौमुनि खे बि मदद जी दरख़्वास्त करणु घुरिजे। ख़बर नाहे छो वफ़ाक़ी सरकार मुतासिरनि जी बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ज़रिए मदद खां इनकार करे रही आहे। मुस्लिम लीग नून चूंडनि दौरान BISP जी वाखाण कई। हाणे यूटर्न वरितो वियो आहे। हुकूमत खे पंहिंजी पॉलिसियुनि ते नज़रसानी करणी पवंदी। वफ़ाक़ी सरकार सूबनि जी मदद कंदी त ज़रई शोबो मज़बूत थींदो। आबादगाहनि जी मदद करण सां कणिक ॿाहिरां न घुराइणी पवंदी। कणिक जी इमदादी अघु बाबति IMF सां ॻाल्हियूं करण जी ज़रूरत आहे। बमौसमियाती एमरजेंसी लागू करण ते वज़ीर आज़म ऐं वफ़ाक़ी काबिनेट जो थोराइतो आहे। कुदरती आफ़तुनि खे मुंहुं ॾियणु कंहिं हिक सूबे जी ज़िमेवारी नाहे। मुस्लिम लीग नून अञा ताईं PP खे 6वीं आईनी तरमीम ते एतमाद में न वरितो आहे। बलोचिस्तान मसइले जो हल फ़ौजी नाहे, सियासी तौरु मसइलो हल करणो पवंदो। सरकारी मुलाज़िमनि खे जी पेंशन मां कटौती जूं ॻाल्हियूं दुरुस्त न आहिनि। PP हमेशह सरकारी मुलाज़िमनि जे हक़नि जो दिफ़ा कयो आहे। वॾे वज़ीर ख़ातिरी कराई आहे त पेंशन मां कंहिं बि क़िस्म जी कटौती न कई वई आहे। मुल्की तरक़ी लाइ औरतुनि खे बाइख़्तियार बणाइणो पवंदो। सिंध सरकार अवाम खे ट्रांसपोर्ट जूं सहूलियतूं ॾेई रही आहे। वज़ीर आज़म जे सलाहकार राणा सनावला चयो आहे त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम खे रोज़गार स्कीम में तब्दील करणु घुरिजे। BISP हली रहियो आहे जेको सुठो प्रोग्राम आहे। वफ़ाक़ी सरकार प्रोग्राम खे वधीक मज़बूत बणाइण जी ख़्वाहिशमंद आहे। सिंध सरकार तरफ़ां औरतुनि खे मुफ़्त स्कूटी ॾियण जी शुरूआत। PP हमेशह औरतुनि खे ख़ुदि मुख़्तियारी ॾियण में अॻुभराई कई आहे। औरतुनि जी शमूलियत खां सवाइ मुल्की तरक़ी मुमकिन नाहे। बिलावल भुट्टो ज़रदारी औरतुनि खे मुफ़्त स्कूटी ॾियणु ख़ुदि मुख़्तियार करण तरफ़ क़दम आहे। औरतूं मुल्की तरक़ी ख़ुदि मुख़्तियारी में अहम किरदारु अदा कंदियूं। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह PP हुकूमत औरतुनि खे हर शोबे में बाइख़्तियार बणाए रही आहे। ही स्कूटीज़ सां माहौल खे बहितर बणाइण में मदद मिलंदी। शर्जील इनाम में शिकारपुर भरिसां चोरी जी कोशिश दौरान मज़ामत करण ते भाॻियो क़त्ल। हथियारबंदनि बादल लोहर खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो।
पाकिस्तान बांग्लादेश के 11 रन शिकस्त ॾेई एशिया कप जे फाइनल में पहुची वियो 136 रन जे हदफ़ जे जवाब में बंगाली टीम 124 रन ठाहे सघी। पाकिस्तान तरफ़ां शाहिन शाह आफरीदी ऐं हारिस रऊफ़ टे साइम अयूब 2 ऐं मोहम्मद नवाज़ 1 विकेट हासिल कई। इवेंट जो फाइनल रवायती हरीफ़नि पाकिस्तान भारत विच में आचर ते खेॾियो वेंदो। एशिया कप जी तारीख़ में पहिरियों भेरो पाकिस्तान ऐं भारत फाइनल में आम्हूं साम्हूं थींदा।